साथियुनि खे सलाम। इन ई जॻह ते कॾहिं क़ौमी इशूज़ ते, कॾहिं मक़ामी मसइलनि ते, कॾहिं बुनियादी मसइलनि ते मुतहरक रहिया आहिनि, इसराफ़ इख़्तिजाज रहिया आहिनि। हिन दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। इन खां पोइ साईं मुंहिंजा भली हज़ार मसाइल हुजनि, सभ खां पहिरीं आहे तहफ़ुज़ ऐं अमुन, जेका पाण शहरी महरूम आहिनि। शेख अब्दुल्ला कोस्तानी हिकु मशहूरु समाजी शख़्सियत आहे, जेको आम ग़रीबनि मिसकीननि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण वारो आहे। उन ते हमिलो असां इंसानियत ते हमिलो सम्झूं था, पूरे जामसूर ते हमिलो सम्झूं था, ऐं कंहिं सिंध ते हमिलो सम्झूं था। छाकाणि त सिंध में जेकी मज़लूम माण्हू आहिनि, जेकी माज़ूर आहिनि, यतीम आहिनि, बेवा आहिनि, हीउ शख़्स उन्हनि जो मददगार आहे। हीउ उनजी आवाज़ दबाइण ऐं समाजी कम खां रस्ता रोकण जी साज़िश आहे। हिकु त जेको साईं शेख अब्दुल्ला कोस्तानी कमु करे पियो, उहो कमु MP खे करिणो आहे, MLA खे करिणो आहे, DC खे करिणो आहे, इंतज़ामिया खे करिणो आहे। उहो कमु साईं पियो करे, अवाम जी ख़िदमत पियो करे, ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत पियो करे। उनजे बदिले में हमला पिया थियनि ऐं फुर पई थिए, जंहिंजे करे काफ़ी ॾींहं थी विया आहिनि। असां SSP साहिब सां ऑफिस में मुलाक़ात करे चुका आहियूं, पर अॼु ताईं तारीख़ ते तारीख़ पई मिले, तारीख़ ते तारीख़ आख़िरी सिलसिलो केसी ताईं हलंदो। तंहिंजे करे असां पुलिस इंतज़ामिया खे गुज़ारिश था कयूं, गुज़ार जे वास्ते गुज़ारा तव्हां बि असां मां आहियो, तव्हां असांजा आहियो, असां तव्हांजा आहियूं। हीअ रिज़ल्ट आहिनि शहरी, हिनखे तहफ़ुज़ ॾियो ऐं तहफ़ुज़ ॾियणु तव्हांजो अवाम ते अहसान न आहे, तव्हांजो फ़र्ज़ु आहे। तव्हां पघार खणो था, तव्हां इन तहफ़ुज़ लाइ मुक़ररु कया विया आहियो। तंहिंजे करे हाणे घणी देरि बर्दाश्त कान थींदी। महिरबानी करे फौरन जेको हमलावरनि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो, उनखे सख़्तु सज़ा ॾियो।